एक गहरी चीख थियन था जा कौमुन के जागाए थी सा तकदीरों बदलाए थी। यकीनन उस्ताद पेशो मुआशरे जो तकदीरों तब्दील कंदड़ है, पर अफसोस है असांजी सिंध गवर्नमेंट ते जेका हर दफ़े असांखे हिन प्रेस क्लब ते आणे पई कि रातों रात कारा करे पंहिंजूं मुरादूं लखनि में तो वधाइनि था, पर उस्ताद जे हक़ ते जेको धारो हणनि था उहो असां उस्तादनि खे क़बूल कोन्हे, असांखे इहो क़बूल कोन्हे। सिंध गवर्नमेंट जेका सखणा नारा ते जाम हणे पई, पर अफ़सोस आहे त ॾींहों ॾींहुं मुलाज़िमनि जे आंचनि में इज़ाफ़ो पई करे। आख़िर कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि जेकॾहिं तव्हां इदारा खपाए छॾिया आहिनि, तव्हां IMF ऐं वर्ल्ड बैंक जे अॻियां मोहताज आहियो, लाचार आहियो, त पोइ यकीनन इस्तीफ़ा ॾेई घर हलिया वञो। मजबूरन सॼी सिंध जा उस्ताद कराची प्रेस क्लब ते हूंदा, इंटरनेशनल ख़बरूं हलंदियूं, ऐं पोइ जेका तव्हांजी साथ बचंदी या जेका तव्हांजो नामाचार ॿाहिरि थी उहो तव्हां पाण सम्झी सघो था।